गुरु तो साज असांजी पूरी कजे आस वर घुरियो तो सा अमर सुहाग माता चूड़ी बिंदिया जी रख जे लाज माता ओ चूड़ी बिंदिया जी रख जे लाज माता। जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। लास्ट ईयर असांजी टीजड़ी जे वीडियो खे तव्हां तमामु प्यार ॾिनो, हुन लाइ असांजो सॼो ग्रुप तव्हांजो शुक्रगुज़ार आहे। त अची वई वरी सुभाणे टीजड़ी, असां भेनरुनि जो सभिनीनि खां प्रिय ॾींहुं। तव्हां सभिनीनि बि तयारी शुरू करे छॾी हूंदी टीजड़ी जी। असां हिते भेनरूं अॼु मेहंदी लॻाईसीं ऐं अॼु तव्हां सोचींदा हूंदा कि ही सभु मेहंदी लॻाइण लाइ हेतिरो संभरी छो वेठियूं आहिनि। त अॼु असां सत सुहागणी तव्हांखे श्रृंगार जे बारे में ॿुधाईंदासीं कि 16 श्रृंगार कहिड़ा थींदा आहिनि। त दीक्षा, तो कहिड़ो श्रृंगार कयो आहे? हाथों में इन हाथों में लिख दूं मेहंदी से सजन कला। मेहंदी ऐं टीजड़ी जो गहरो रिश्तो आहे। टीजड़ी असांजी मेहंदी सां ई शुरू थींदी आहे। जेतिरो गहरो रंग ओतिरो असांजे जीवन साथी सां प्यार बि गहरो थींदो आहे। मेहंदी जो श्रृंगार हेड़ो आहे जेको 1 महीने ताईं बि हलंदो आहे। छो पूजा? हाँ दीक्षा, सही आहे। मेहंदी भले पूरो महीनो रहंदी आहे। बिंदी पूरे श्रृंगार के कंप्लीट कंदी आहे। बिंदी लॻाइण सां ॾिस फेस में एॾी चमक अची वेंदी आहे। कीअं हिमांशी, सही आहे ना? मुंहिंजो श्रृंगार शांत आहे। मुंहिंजो श्रृंगार त चूड़ी आहे जो खनखन कंदो आहे। चूड़ी मजा न देगी, कंगन मजा न देगा, तेरे बगैर साजन सावन मजा न देगा। जो सही ॻाल्हि आहे न केरल? हाँ बिल्कुल सही आहे हिमांशी। भले ही मेहंदी महीननि ताणी रहंदी आहे, चूड़ी खनखन कंदी आहे, बिंदी चमकंदी आहे, पर मुंहिंजो श्रृंगार आहे कजरो जो मुंहिंजे घर खे महकाईंदो आहे, खुशबू बरसाईंदो आहे। बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी, गजरा महकेगा, ओ गजरा महकेगा, तेरी नींद उड़े उड़ जाए। है ना भक्ति? हाँ किरण, बिल्कुल सही ॻाल्हि आहे। पर मुंहिंजी पायल ते छम छम करे परियां सां ई ॿुधण ईंदी आहे। खुद लक्ष्मी माता पायल जे झनकार सां खुद घर में वासो ॾींदा आहिनि। छो सही ॻाल्हि आहे न कुसुम? हाँ सही ॻाल्हि आहे। साहेड़ियूं ही सभु श्रृंगार त हिकिड़ी कुंवारी कन्या बि करे सघे थी, पर जेको मुंहिंजो श्रृंगार आहे उहो हिकु सुहागन थी करे सघे ऐं उहो आहे मंगलसूत्र। सही ॻाल्हि आहे न करिश्मा? सही ॻाल्हि आहे कुसुम। तुंहिंजो मंगलसूत्र ऐं मुंहिंजो सिंदूर हिकु सुहागिन खे श्रृंगार खे पूरो थो करे। हिकु चुटकी सिंदूर जी क़ीमत असां भेनरुनि खां वधीक कंहिंखे ख़बर आहे। हिकु चुटकी सिंदूर लाइ असां मिट माइट छॾे करे, पंहिंजा भाउर भेनर माउ पीउ छॾे करे हिकु नए घर में ईंदा आहियूं। हिकु चुटकी सिंदूर लाइ पंहिंजो शहर छॾे, साहेड़ियूं छॾे करे हिकु नए घर में ईंदा आहियूं। अरे ॿियो त छा, हिकु चुटकी सिंदूर जी ख़ातिर नंढपण जो पंहिंजो नालो बि मटे करे हिकु नयो जीवन शुरू कंदा आहियूं। न भेनरूं, हिकु चुटकी सिंदूर सां ई असांजो जीवन पूरो थो थिए। गजरा गजरा मेहंदी चूड़ी बिंदिया लाली बाली पायल सिंदूर कंगना, तेरे बिन ये सब बेकार सजना, तू ही है मेरा असली श्रृंगार सजना। गजरा गजरा जन जे बिना ही सॼो श्रृंगार अधूरो आहे। त ही हो अॼु जो वीडियो 16 श्रृंगार जो। होप कि तव्हांखे वणियो हूंदो। त तव्हां सभिनीनि खे टीजड़ी जी लख लख वाधायूं।